अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 11 नवंबर, सुबुह जा थिया आहिनि 9:30। ज़हरा कमु करे हली वई ऐं मां अची वई आहियां मथे, छो त अॼु मुंहिंजो टारगेट आहे पेटीअ खे खोलणु। सो मां पेटी खोलींदमि। हिते मुंहिंजा हे पाइन कोन्स सुकनि था ऐं हे बिना ओवन जे खुली विया आहिनि, कंप्लीट खुली विया आहिनि हाणे। सो अञा मां हिननि खे हिते छॾे ॾींदमि। सो हाणे मां हमिलो कंदमि स्टोर रूम ते पेटीअ में। मां हेठि अची वियमि, लाइट बंदि थी वई आहे अचानक, एॾा ॾींहं न पई वञे त असां बि शुक्र पिया अदा कयूं। सो पेटी साफ़ु सुथरी, अल्हम्दुलिल्लाह, हुन में कोई मसइलो न हो। ॾाढो शुक्र अदा कयमि अलाह जो। थकल हुआ मुंहिंजा, न त अलाए छा थिए हा। सो हाणे मां थोरी देरि वेहां थी ऐं हीअ मैगज़ीन पढ़ंदमि। जेको आयो अलाए कॾहिं खां मां आई आहियां त दरवाज़े तां खयो आहे त मां पढ़ियो न आहे हिन महिल ताईं, त इहो पढ़ंदमि मां इंशाअल्लाह। उनखां पोइ जेसि ताईं लाइट अचे त हिते अङण में वेही बि पढ़ी थो सघिजे न। 11:30 थिया आहिनि ऐं लाइट अचण खां पोइ मां कपिड़ा धोता, छो त एॾा ॾींहं मां घर जा कपिड़ा पई धोआं, पंहिंजा मुंहिंजा जमा पिया थींदा वञनि। ऐं हीअ हिकिड़ी रिली बि धोई छॾी फाइनली। हाणे सोचां थी अगरि मां अहिड़ी रिली ॿीहर ठाहियां त मुंहिंजी हिमत ई नथी थिए। 3 आङुरियूं हिकिड़े पीस जी वेकर आहे। बहरहाल, ऐं अॼु मां जेको आहे सुबुह शेयर कई आहे वाघा बॉर्डर जी वीडियो। सो कुझु फ़ोटोज़ बि आहिनि, उहो बि मां चाहियां थी तव्हां सां शेयर कयां, त मूंखे मतिलबु इंजॉय कयो। जीअं वीडियो शेयर कई, पाण बि ॾिठी, त वरी सॼियूं यादूं जेके आहिनि मुंहिंजूं ताज़ियूं थी वियूं उतां जूं। ऐं अञा ताईं मुंहिंजो हे साइड वीचारो इग्नोर्ड आहे, इनखे बि टाइम ॾींदमि ज़रूरु। सो अंदरि हलूं था, मां तव्हां सां कुझु ॿियूं बि यादूं शेयर थी कयां वाघा बॉर्डर जूं। हिन में कुझु फ़ोटोग्राफ्स आहिनि, उहे मां तव्हांखे ॾेखारियां थी। ऐं मज़े जी ॻाल्हि त उते ऑफिशियली फ़ोटोग्राफ़र हुयो जेको कैमरा खणी बीठो हो, उनखां असां तस्वीरूं कढायूं। ऐं असां जेसिताईं उहो फंक्शन ख़तमु थियो, जेका बि सेरेमनी हुई, त उनखां पोइ ही असांखे फ़ोटोज़ वञी उतां वरितासीं। उन्हनि ॿुधायो त फलाणे हंधि अची वठी वञिजो। ऐं बाक़ाइदा शायदि उहो उन्हनि जो ई फ़ौजियुनि जो ई हुयो, मुंहिंजो ख़्यालु आहे, छो त उते उहो ई नज़र आया मूंखे। सो ही ग्रुप फ़ोटो, पोयां तव्हांखे नज़र ईंदो इंडिया जो बि, ऐं झंडो ऐं उन्हनि जी बिल्डिंग जेका आहे साम्हूं। असां पंहिंजे गेट जे साम्हूं बि फ़ोटो कढायो, बैकग्राउंड में इहो सीन हुयो। सो सुगन ऐं एसन विच में आहिनि, हिकिड़े पासे ॾांहुं मां आहियां, हिकिड़े पासे ॾांहुं सुरहाण आहे। यादगार फ़ोटो। ऐं कुझु फ़ोटो सुगन रखिया, हे सुरहाण ऐं हीअ मां। सो असांजे पंहिंजे कैमरा में बि शायदि वीडियो में थोरी घणी झलकियूं हूंदियूं, हाणे मूंखे यादि नथो अचे। सो इहे यादूं आहिनि, हे फ़ोटोग्राफ्स असां खणी आयासीं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते रोज़ु रोज़ु न वञिबो, ऐं मां ॿिए दफ़े अगरि लाहौर वेंदमि बि न, त मां चाहींदमि त जेके जायूं तारीख़ी रहिजी वियूं आहिनि घुमण खां, त मां उहे वञी ॾिसां। त साॻी जाइन ते कोशिशि कंदमि त न वञा, छो त हिकिड़े ॾींहं में या हिकिड़े हफ़्ते में लाहौर घुमणु कोई आसान कमु न आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि त मूंखे ख़बर न हुई त हिते कोई लाइन हुई, माना गेट जे अॻियां, उन लाइन जे परियां न वञिणो हुयो। मां वरी ॾाढो टिलंदी वञी पंहिंजो कैमरा खणी सफ़ा गेट जे भरिसां हली वियमि, ऐं मां हुन पासे इंडिया जा फ़ोटो पई कढणु चाहियां, त हिकदमि जेके साइड खां गार्ड्स बीठा आहिनि, हीअ हिकिड़ो तव्हांखे नज़र ईंदो हेॾां, ऐं हिकिड़ो हेॾां, माना ॿिन्ही पासनि खां बीठा हुया। त हुन मूंखे अचे आराम सां चयो, आप लाइन के उस तरफ़ रहें। पोइ त मुंहिंजा ॿार मूं ते खिलनि पिया सभई, चई हे तव्हां लाइन क्रॉस करे हलिया वियो। मूं चयो हा, छो त हे जेको गेट आहे पाकिस्तान वारो, उन विच में 2-3 फुट जाइ छॾे वरी परियां इंडिया जो गेट आहे। सो अञा हिकिड़ो पार्ट शेयर कयो अथमि, ॿिया बि शेयर कंदमि सुभाणे परीहं। बाक़ी 2 पार्ट्स, टोटल 3 पार्ट्स जी वीडियो आहे, सो इंजॉय कजो। हिकिड़ी मां वीडियो ठाहे चुकी आहियां, हिते मुंहिंजो ट्राईपॉड पियो आहे, ऐं हीअ नंढा वॾा हर साइज़ जा मूं रखिया आहिनि पाइन कोन्स। ऐं मां हिननि जो इंट्रोडक्शन, त हीअ आहिनि छा, किथां था अचनि, हिननि खे धोइबो कीअं, ऐं हिननि खे सुकाइबो कीअं, हिननि खे खोलबो कीअं, इहा वीडियो मां ठाहे चुकी आहियां उर्दू में। छो त सिंधीअ में मां पंहिंजी व्लॉग्स में इहे एक्सप्लेन करे छॾिया आहिनि। हीअ सिर्फ़ु हिकिड़ी वीडियो मां उर्दू में ठाही आहे, ऐं अॻियां क्राफ्ट्स जी जेका बि वीडियो ठाहींदमि यकीनन उहा मुंहिंजी सिंधी उर्दू मिक्स हूंदी। सो हाणे कुझु लंच जे लाइ ठाहींदमि, बोड़ मूंखे पचाइणो कोन्हे, कल्ह वारियूं भाॼियूं बचियूं पियूं आहिनि, ऐं उनखां अलावा सिर्फ़ु मानी पचाईंदमि, अटो ॻोहींदमि। हीअ जेके अली ऐं सादिया मुंहिंजे लाइ खणी आया हुआ लास्ट ईयर, इहे मूंखां विसरी विया आहिनि, त मां हिननि खे धोतो बि न आहे, त हाणे जो कढी आयमि त सॼी हिननि जे मथां बंदि कबट में एज़ यूजुअल डस्ट पइजी वई आहे। सो हाणे मां हिननि खे बि धोई छॾींदमि। ॾेढ थी वियो आहे, बुख लॻी आहे इलाही। अटो ॻोहे वई हुअमि काफ़ी देरि पहिरियों,
ऐं हिते गोभी ऐं मच्छी कल्ह वारी बचियल पई आहे, वाङण बि आहिनि। सो ॾिसंदासीं सुराण छा थी खाए। मां त इहो ई खाईंदमि। खीर ठरी विया, इनखे बि अंदरि कयांसि ऐं लंच थींदो हाणे। उनखां पोइ सुराण ईंदी त नमाज़ पढ़ंदमि। उनखां पोइ छा कंदमि उहो पोइ था ॾिसूं। सो ॾींहुं गुज़री वियो आहे, सॼी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं मंझंदि जी मानी खां पोइ त मां सुम्ही पियमि। 3 पहिरीं जी नमाज़ ते उथियमि ऐं उनखां पोइ बसि सुस्ती रही। ज़ाहिर आहे सॼो ॾींहुं कमु थो कजे ऐं मां त अलाए कॾहिं खां हफ़्ते खां त लाॻीतो कमु थी कयां। सो अॼु मां थोरो दिलि भरे करे आरामु कयो आहे। ऐं उनखां सवाइ जेको कुझु हो तव्हां सां शेयर कयमि। इलाही ॾींहंनि खां कचहरी न कई, रोज़ानो ईअं ई व्लॉग ख़तमु पई करे छॾियां। मां सोचियो अॼु थोरी गपशप थियणु घुरिजे। ऐं उमेदु आहे तव्हां वीडियो वाघा बॉर्डर वारी ॾिठी हूंदी। फ़ोटोज़ बि मां तव्हां सां शेयर कया, मेमोरी बि शेयर कई ऐं हिन वीडियो में बि तव्हां ॾिसी सघो था त मां लाइन क्रॉस करे अॻियां हली वई हुयमि ऐं मूंखे गार्ड चयो त आप पीछे रहे, इस लाइन के पीछे रहे। सो मज़ो आयो ॾाढो, मुंहिंजे लाइ यादगारु हो त इहा लाइन जेको कोई बि क्रॉस न कंदा, मां ॼाणे ई में क्रॉस करे हली वियमि। ऐं पिक्चर्स बि तव्हां सां शेयर कयूं। ऐं पाइन कोन्स जी बारे में जेका वीडियो आहे त पाइन कोन्स हूंदा छा आहिनि, किथां ईंदा आहिनि, कीअं साफ़ु कबा आहिनि ऐं उन्हनि जो जेको बि प्रोसेस आहे उहो मां शेयर कयो। अॼु मां उहा वीडियो सिर्फ़ु उर्दू में ठाही आहे, छो त सिंधीअ में मां तव्हांखे सॼी डिटेल ॿुधाए चुकी आहियां, स्पेशली कल्ह वारे व्लॉग में। ऐं इन करे मां सोचियो त हूअं मुंहिंजूं जेके बि क्राफ्ट जूं वीडियोज़ हूंदियूं आहिनि उर्दू ऐं सिंधी में गॾु हूंदियूं आहिनि, त व्लॉग में त मां उर्दू में न ॻाल्हाईंदी आहियां, तंहिंजे करे मां अलॻि सां इहा उर्दू में ठाहे छॾी आहे वीडियो। बाक़ी सुभाणे खां इनशाला इन्हनि पाइन कोन्स मां जेका बि नंढी वॾी डेकोरेशन मां ठाहींदमि, जेका आइडियाज़ आहिनि, कुझु मां ॾिठा आहिनि, कुझु सोचिया आहिनि, त उहे मां शेयर करणु शुरू कंदमि इनशाला। त जंहिंखे बि शौक़ु हुजे त उहो रेडी रहे सुभाणे खां इनशाला। सो इहो हाल अहिवाल आहे, इहे कुल ॻाल्हियूं आहिनि, इहो कुल अॼु जो व्लॉग आहे। सुभाणे जुमो आहे, इनशाला मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी 3 बजे ऑनलाइन थियण जी, पर असां बिजलीअ जा मुहताज आहियूं, इंटरनेट जा। लास्ट वीक बिजली हुई त इंटरनेट न हो, त इहो ई मसइलो आहे। पोइ बि चेक कजो, ॾिसिजो त अगरि मतां मां 3 बजे ई अची वई हुजां। सो जिनखे आदत आहे, जेके हिरियल आहिनि उहे ॾिसंदा रहनि था पिया त 3 बजे ऑनलाइन आहियां या न आहियां, या 3, 3:15, 3:30 कंहिं न कंहिं महिल जीअं ई मूंखे मौक़ो मिलंदो। ऐं अञा अॼु में मूंखे जेको हुयो घणो खाधो बि न पचाइणो पियो, मंझंदि जी मानी पचाई, सिर्फ़ु अटो ॻोयो। ऐं हाणे राति जो बि चांवर पचाईंदमि, छो त वाङण जेके कल्ह पचाया उहे उहे जो उहे पिया आहिनि, उहे असां मंझंदि जो न खाधासीं, त बसि उहो ई खाधो हूंदो राति जो, सादो खाधो। ऐं यकीन कयो जेतिरो अरसो मां लाहौर में या इस्लामाबाद में हुयमि त मुंहिंजा ॿार अक्सर ॿाहिरां पिया घुराइनि, इन करे न त कोई पचाइनि न पिया, घर में बि पचायूं पिया, पर ज़ाहिर आहे इलाही डिशिस अहिड़ियूं हुयूं जेके मशहूरु हुयूं, फेमस हुयूं, या असां ॿाहिरि पिया हलिया वञूं, देरि पई थी वञे त वापसीअ ते एतिरो टाइम न हो त कुझु पचायूं, त ॿाहिरां वठी पिया अचूं या ॿाहिरां खाई पिया अचूं। त मां हिन पंहिंजे घर जे खाधे खे एॾो मिस पई कयां। विच में 1-2 दफ़ो मां पाण मानी पचाए खाधी, मूं चयो मूंखे सिक लॻी आहे घर जे खाधे जी। सो बहरहाल इहा असांखे बि ख़बर हुई त हाणे वापसि जॾहिं घर वेंदासीं त असां हिन सिधे साधे रुटीन ते अची वेंदासीं। ऐं सो बहरहाल जेतिरो बि लज़ीज़ हुजे, जेतिरा बि वॾा ऐं शानदार होटल हुजनि, रेस्टोरेंट्स हुजनि, बहितरीनु खाधो हुजे, मूंखे अलाए छो इहो माना रोज़ु रोज़ु खाइणु पसंदि न आहे। सो हिते बाए चांस हाणे ॿाहिरि वियासीं ऐं हुननि जो बि ॾोह न हो, ॿारनि सां गॾु घुमा ॿाहिरि लॻी पई हुजे, त एतिरो कंहिंखे टाइम ई न हो घर वेहूं त कुझु पचायूं। सो जंहिं ॾींहुं घर वेहूं पिया उन ॾींहुं कुझु पचे पियो, जंहिं ॾींहुं न पिया वेहूं उन ॾींहुं ॿाहिरां जो नसीब में। त बहरहाल वापसि अची वियासीं त हाणे असांखे उहो ई रुटीन आहे, उहो ई सादो खाधो घर जो, जेको मुंहिंजो तमामु घणो फेवरेट आहे। ऐं सुराण बि उन में ख़ुशि हूंदी आहे। असां कॾहिं कॾहिं पाण पचाईंदा आहियूं, कुझु कोशिशि बि कंदा आहियूं कुझु स्पेशल करण जी। सो हाणे तव्हांखां मोकिलाइजे, सुभाणे जी मूंखे न आहे ख़बर मां व्लॉग ठाहींदमि या न, पर छो त फ्राइडे त मोस्टली मां न ठाहींदी आहियां। लास्ट फ्राइडे त मां जोश में हुयमि, थोरी इलाही सिक लॻल हुई मूंखे व्लॉग्स जी ऐं तव्हां सां कचहरियुनि जी, त इन करे मां हिकिड़ो व्लॉग ठाहे वरितो। बाक़ी जेके पाइन कोन्स जी मां 1 या 2 वीडियोज़ ठाहींदमि त उहो मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। ऐं अॼु मां उहा उर्दू में वीडियो शेयर करे चुकी आहियां, जेका हिन महिल ताईं तव्हां ॾिसी चुका हूंदव। ॾिसो, मुंहिंजो उर्दू में वीडियो ठाहिण जो मक़सदु आहे घणे खां घणनि माण्हुनि ताईं पंहिंजो कमु पहुचाइणु। मां जीअं तव्हांखे अक्सर चवंदी आहियां त सिंधीअ में कमेंट कयो, त उनजो मतिलबु इहो न आहे त मां पाण उर्दू ई न ॻाल्हायां, मां छो थी उर्दू में वीडियो ठाहियां। सो सिंधी माण्हू थी करे सिंधीअ में कमेंट कयो त उहो सुठो लॻंदो आहे, पर सिंधी माण्हू थी करे जॾहिं उर्दू में कमेंट कयो अजीब लॻंदो आहे। 1-2 खे त मां जवाबु बि न ॾिनो आहे। मूंखे उर्दू में जवाबु ॾींदे
मतिलबु मूंखे आदत कोन्हे या सिंधी लिखां या इंग्लिश लिखां। सो बहरहाल त वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो ई आहे त जिन माण्हुनि खे आदत आहे जेके सिंधी नथा सम्झनि ऐं मुंहिंजूं क्राफ्ट जूं या कुकिंग जूं या डेकोरेशन जूं कोई बि वीडियोज़ ॾिसनि था, इहा स्पेशली मां उन्हनि जे लाइ ठाही आहे। सो बाक़ी हाणे क़ौमी ॿोली आहे, हुनखे ॻाल्हाइण में को ऐब कोन्हे, पर जॾहिं असां सिंधी पाण में हिक ॿिए सां ॻाल्हायूं त सिंधी ॻाल्हाइणु फ़र्ज़ु आहे। ठीकु आहे न। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे लाइव सेशन में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।